जी नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधाईंदो त PPMPA फयाज़ अली खान बुट जो नंढो भाउ एक्साइज इंस्पेक्टर इमरान अली बुट गुर्दन ऐं कैंसर जी बीमारी सबबि 35 सालनि जी उमिरि में आगा खान अस्पताल कराची में लाॾाणो करे वियो। अहिड़ी ख़बर बाद पार्टी वर्करनि ऐं ॻोठ पुटसराई में दुख जी लहर बरसी वई। मरहूम जो मर्द कराची खां ॻोठ पुटसराई आंदो वियो। मर्द ॻोठ पुटसराई पहुचण ते हर आली थी वई, जॾहिं त संदसि जनाज़ी निमाज़ ॻोठ पुटसराई में अदा कई वई। बाद में खेसि अबाणे क़ब्रिस्तान मिटी मां हवाले कयो वियो। मरहूम इमरान बुट खे 1 साल खां अॻु गुर्दन ऐं कैंसर जी तकलीफ़ बैदि इलाज लाइ अमेरिका में वियो, जितां तबियत बहितर ख़राबु थियण बैदि खेसि वापसि ॾे आंदो वियो, जॾहिं त कुझु महीना संदसि तबियत ॿीहर ख़राबु थी वई, जंहिं बाद खेसि आगा खान अस्पताल कराची दाख़िल कयो वियो, जिते गुज़िरियल राति देरि सां हू वफ़ात करे वियो। मरहूम इमरान बुट शादीशुदा हो, जॾहिं त खेसि को बि औलाद न हो। जॾहिं त संदसि जनाज़े निमाज़ वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, PPMPA गवार खान इसरान, PPMPA अज़ीज़ जुनेजो, अॻूणे में डॉक्टर मैसर, MPA इमदाद किताबी, MPA मुकेश चावला, PP तालके सदर महमूद खान मैसर, PP तालके जनरल सेक्रेटरी डॉक्टर मेहराब खान लाखेर, जमील अहमद मैसर, सईद अहमद जमाली ऐं ॿियनि शिरकत कई। कैमरामैन दीदार मैसर सां गॾु रिपोर्टर अब्दुल वहीद मैसर, सोच TV न्यूज़ में।